ज़िले ठठे जो आहियां, शहर जड़े में रहंदो, कमु वाढे जो कमु कयां थो। कराची में फिशरी में बि वाढे जो कमु कयां थो। अञा मूंखां मज़ूरी थिए ई कोन्हे, मज़ूरी आहे कोन, फिशरी में कमु आहे कोन, जेको कमु माण्हू बचे जो गुज़ारो करे, किराया ॾिए, छा करे, बीमारी करे, छा कयां। त 8 काउंसलर ते 4 ॾींहं तारीख़ ते 4 दिसंबर ते मुंहिंजे गवर्नर सन सां मुलाक़ात थी हुई। तंहिंमें गवर्नर मूं वटि हली करे आयो, मूं वटि ऐलान कई तोखे 50,000 रुपया ॾियां थो। 10,000 रुपया मूंखे 2 कलाक विहारे करे 2 कलाक खां पोइ मूंखे 10,000 रुपया मोकिले ॾिनई। तंहिंखां पोइ अची तव्हां सां राब्तो कंदासीं। पोइ अञा तक मूंसां को राब्तो न कई आहे, सम्झे। अञा तक मूंखां अञा 4 तारीख़ खां अॼु 15 तारीख़ थी आहे। हुन परेशानी में हलां पियो, बीमारी में। न मूंसां को वली, न को वारस, न मुंहिंजो औलाद, न कुझु करण वारो, न को कमाइण वारो आहे। माना अकेलो माण्हू छा कयां। मुंहिंजो को वज़ीर अला सां या मुराद अली शाह सां कंहिंसां वरी मुराद भुट्टे सां कंहिंसां बि मुंहिंजी ॻाल्हि पुॼाए करे मुंहिंजी मदद करे वञे। मूंखे जेको हक़ जो मुंहिंजो ऐलान कई उहो त मूंखे ॾियारायो वञे। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। ऐं शाम तक छा सुबुह तक प्रेस क्लब खां हटंदुसि कोन। मूंखे अॼु मूंखे जवाबु ॾियारियो। ऐं परेशान थियो ठहियो, मुंहिंजे किसे में कुझु बि कोन्हे। ऐं इलाज किथां कयां, किथां घर जी पूरी कयां, किथां किराया ॾियां। ऐं हली परेशान लॻो पियो आहियां। पोइ कुझु न कुझु मुंहिंजो हल कयो। वॾी हुकूमत में आयो, वॾा वॾा ऐलान कयो था त असीं हीअं कंदासीं, असीं हूअं कंदासीं, ग़रीबनि जो हीअं कंदासीं। त ग़रीबनि में छा कयो था? असां ॿुधायोसीं ग़रीबनि छा कयो। ग़रीबनि खे अञा कोन आसरा ॾी, दिलासा ॾी ख़ाली मारण लाइ करे ग़रीबनि खे ॾियो था। त असीं अव्हांखे दादी हीअ ऐलान करे भई आसरे में उमेद में रखी छॾियो था। अॻे उमेद ॾियारे करे पोइ असांखे मायूस कयो था। को असांखे को वली वारस थियो, को अव्हांखे को अलाह या रसूल या बचनि जो वास्ते आहिनि। अव्हांखे जीअं अवी बचनि खे जेको खाराए थो अव्हांखे उन्हनि जो वास्तो आहे। अव्हांजा औलाद आहिनि। ऐं क्रिश्चन माण्हू बीमार आहियां, न मुंहिंजो वरी न वारस को आहे कोन।